खानपुर महर भरिसां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि माण्हुनि लाइ मैयत खे दफ़नाइण बि मसइलो बणिजी वियो आहे। यूनियन काउंसिल सोनोपिताफी जे ॻोठु नज़र अली गॾाणी वासी 50 वरहनि जो अब्दुल गफ़ार चनो लाॾाणो करे वियो, जंहिंजे मैयत खे बरसाती पाणी मां गुज़ारे क़ब्रिस्तान पहुचायो वियो आहे। ॻोठणनि पारां मैयत खे बरसाती पाणी मां झागे क़ब्रिस्तान पहुचाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। इन हवाले सां ॻोठणनि जो चवणु आहे त ॻोठु नज़र अली गॾाणी जे चौधारी बरसाती पाणी तलाउ जे सूरत में बीठल हुअण करे न रुॻो अचण वञण में खेनि परेशानी थी रही आहे, पर मैयत खे क़ब्रिस्तान पहुचाइण पिणु संदनि लाइ वॾो मसइलो बणियल आहे। हुननि चयो त इलाइक़े मां चूंडियल नुमाइंदनि तोड़े लाॻापियल इख़्तियारनि वटि दाहण बावजूदि इलाइक़े मां बरसाती पाणी नेकाल नाहे करायो वियो, जंहिंजे करे हू सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। ॻोठणनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल कराए संदनि परेशानी ख़तमु कई वञे। इंतिहाई अहम ख़बर आहे खानपुर महर खां, जिते इंतिज़ामी लापरवाही जो अनोखो मिसाल साम्हूं आयो आहे। यूनियन काउंसिल सोनोपिताफी जे ॻोठु नज़र अली गॾाणी मां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि ॻोठणनि लाइ मैयत दफ़नाइण मसइलो बणिजी वियो आहे। ॻोठु नज़र अली गॾाणी वासी 50 वरहनि जो अब्दुल गफ़ार चनो बीमारी सबबि लाॾाणो करे वियो। संदसि मैयत खे बरसाती पाणी मां झागे क़ब्रिस्तान पहुचायो वियो आहे। लाश खे पाणी मां पार कराइण वारी वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई। इन हवाले सां ॻोठाणनि जो चवणु आहे त सॼे ॻोठ में बरसाती पाणी तलाउ जे सूरत में बीठल आहे, जंहिंजे करे न रुॻो संदनि अचु वञु मुतासिर थी रहियो आहे, पर मैयत खे क़ब्रिस्तान पहुचाइण पिणु संदनि लाइ वॾो मसइलो बणियल आहे। हुननि चयो त इलाइक़े मां बरसाती पाणी नेकाल कराइण लाइ चूंडियल नुमाइंदनि तोड़े लाॻापियल इख़्तियारनि वटि दाहियो आहे। उन बावजूदि ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल नाहे करायो वियो, जंहिंजे करे हू सख़्तु अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। रहवासियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल कराए संदनि परेशानी ख़तमु कई वञे। आफ़ताब सियाल, HSTV न्यूज़, खानपुर महर।